हिते अवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदासीं गॾा मां, जिते क़ौमी शाहराह ते अणॼातल गाॾी जी टकर में 2 ॼणा फोत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त गॾाब में क़ौमी शाहराह ते अणॼातल गाॾी जी टकर में 2 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। फौतनि जी सुञाणप अली ऐं हफ़ीज़ तौरु कई वई आहे। पुलिस चवण आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। ख़बर अवां ते पहुचाई पिया। गॾा वेझो क़ौमी शाहराह ते अणॼातल गाॾी जी टकर में 2 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ज़ख़्मी थियो आहे। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया आहिनि, जॾहिं त फौतनि जी सुञाणप अली ऐं हफ़ीज़ तौरु थी आहे। अहम ख़बर आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं त गॾाब में क़ौमी शाहराह ते अणॼातल गाॾी जी टकर में 2 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौतनि जी सुञाणप अली ऐं हफ़ीज़ तौरु कई वई आहे। पुलिस जो चवण आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। हादसे जी वधीक जांच कई पई वञे।